सुखरातू भरिसां हाले जी फीडर गुज़िरियल 6 महीननि खां बंदि हुअण बावजूद ॻोठाणनि खे लाइट जा डिटेक्शन लॻल बिल मिलण लॻा। हाले जी फीडर ते हलंदड़ इलाइक़े जे 22 खां वधीक ॻोठनि मां नामालूम चोर बिजली जूं तारूं ऐं ट्रांसफार्मर चोरी करे विया। लाइन इंचार्ज ऐं इख़्तियारी अॻोड़ निंड सुतल आहिनि। इलाइक़े वासियुनि मूजिबि हाले जी फीडर गुज़िरियल 6 महीननि खां बंदि पियल आहे। उन बावजूद बि लाइट जा बिल ऐं डिटेक्शन भोॻे रहिया आहियूं। इलाइक़े वासियुनि पारां मुतालबो कयो वियो मामले जो नोटिस वठी इलाइक़े में बिजली बहाल कराई वञे। सोबोदेरो वेझो अंबशाख वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार मंसूर अली ऐं संदुसि मासूम धी फोत थी विया। इलाइक़े वासियुनि मूजिबि ॿिन्ही तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलुनि जो पाण में टक्कर थियो, जंहिं सबबि ॻोठ चक्कर वारासियो वासी मंसूर अली फोत थी वियो, जॾहिं त संदुसि मासूम धी उमुल बनीन शाख में ॿुॾी फोत थी वई। फोतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारिसनि हवाले कया विया। मियां साहब वेझो जाफर एक्सप्रेस ट्रेन जा 3 गाॾा पटड़ी तां लही विया। हादसे अंदरि को बि जानी नुक़सान न थियो। सखर खां कोयटा वेंदड़ जाफर एक्सप्रेस ट्रेन जा 3 गाॾा पटड़ी तां लही विया। वाक़ियो हुमायूं थाणे जी हद में पेश आयो आहे। पुलिस मूजिबि पटड़ी टुटल हुअण करे हादसो पेश आयो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। मटियारी भरिसां ॻोठ गुल मोहम्मद जखरो में प्लाट जी मालिकी तां जखरा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो ख़ान मोहम्मद अबड़ो ग़ुलाम शबीर अबड़ो जी सरपंची हेठि थी गुज़रियो। फ़ैसिले दौरान जवाद मेमण नवाज़ अबड़ो ऐं ॿिया मौजूदु हुया। प्लाट जी मालिकी तां शुरू थींदड़ मामनि भाणेजनि विच में तकरार में फायरिंग सबबि क़त्ल थींदड़ आमना जखरो खून जे इल्ज़ाम हेठि आयलनि खे क़ुरान ॾियण बाद बख़्श कयो वियो। फ़ैसिले में फ़तवा ॾिनी वई आहे त प्लाट ख़ुदा बख़्श जखरो हवाले कयो वियो आहे, जॾहिं त अगराई कंदड़ धुर मथां 5 लख रुपया ॾंढ हयो वेंदो। फ़ैसिले बाद ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराए दुआए ख़ैर कई वई। रसूलाबाद में जीडीए अॻुवाण सलीम रज़ा सोलंकी जे आजाणी तक़रीब में जीडीए जे मरकज़ी अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, अॻूणे एमपीए रफ़ीक अहमद बांबड़ ऐं ॿियनि शिरकत कई। आजाणी तक़रीब दौरान जीडीए मरकज़ी अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा जतोई तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध जे समूरनि इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। इदारनि अंदरि करप्ट ऑफिसर भर्ती कया पिया वञनि। पीपल्स पार्टी पंहिंजे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। सिंध में अमन जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो बि पीपल्स पार्टी ख़िलाफ़ आहे। उमेद आहे त जूनियर बि अपोज़िशन सां मिली करे पीपी ख़िलाफ़ मैदान में ईंदो।